सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एसटीपी के सॾ ते बेटनि ते वफ़ाक़ के कब्ज़े ऐं सदाती आर्डीनेंस ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहरा किया विया। हैदराबाद कासमाबाद समेत शहर में शटर डाउन हड़ताल कई वई। मलीर में भी सिंध तरक्की पसंद पार्टी के सॾ ते इब्राहिम हैदरी चकरागोट गुलिस्तान मलीर ऐं ॿियनि इलाक़नि में शटर बंद हड़ताल कई वई। नवाबशाह में भी एसटीपी के मरकज़ी सॾ ते शहर जा मुख्य कारोबारी मरकज़ गोल चक्रो कपड़ा मार्केट लियाकत मार्केट समेत ॿिया इलाक़ा मुकम्मल तौर ते बंद रहा। बदीन में भी सिंध के बेटनि ते वफ़ाक़ के कब्ज़े ऐं गैरानी सदाती आर्डीनेंस ख़िलाफ़ ज़िले जा समूरा कारोबारी मरकज़ बंद रहा। खोसकी में भी सिंध के बेटनि ते वाराण ख़िलाफ़ शहर जूं मुख़्तलिफ़ बाज़ारूं शाही बाज़ार रेशम गली समेत शहर जा नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद रहा। जॾहिं त कारकुननि मियां खान खोसे अब्दुल सत्तार बोर्डे अबी अयूब भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। धाबेजी में एसटीपी के सॾ ते शहर में मुकम्मल हड़ताल रही। डहरकी में बेटनि ते वफ़ाक़ के वालार ख़िलाफ़ एसटीपी के मरकज़ी सॾ ते शहर ऐं भरपासे जे इलाक़नि में रेती रड़की नवकोट समेत ॿियनि इलाक़नि में मुकम्मल हड़ताल कई वई। जॾहिं त एसटीपी कारकुननि ॼाम माशूक समेजो गुल मुनीर शहर ॼाम मुजीब समेत जे ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। काज़ी अहमद में भी एसटीपी के सॾ ते शहर जा मुख्य कारोबारी मरकज़ बंद रहा। शहजादकोट में भी शाही बाजार रेशम गली सराफा बाजार स्टेशन रोड सब्जी मंडी समेत ॿिया कारोबारी मरकज़ मुकम्मल तौर ते बंद रखा विया। जरवा शहर ऐं पसगिरदाई जे इलाक़नि में मुकम्मल शटर बंद हड़ताल रही। नव दंबालो में मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई। कारकुननि एहतजाज करे वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। कंडियार में भी बेटनि ते वफ़ाक़ती कब्ज़े ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई। एसटीपी जसकम पीपी शहीद भुट्टो ॿियनि पार्टियुनि जे अॻवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कुढ़ड़ में भी गैर आईनी सदाती आर्डीनेंस ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल कई वई। जॾहिं त मुमताज़ अली जत मुमताज़ अली मला लियाकत चांडी ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। मिठी में भी सिंध तरक्की पसंद पार्टी के सॾ ते मुकम्मल शटर बंद हड़ताल रही। हड़ताल सबबि बाज़ारूं वीरान थियूं जॾहिं त पुलिस जो शहर में गश्त पिणु जारी रहो। एसटीपी के सॾ ते लालू राय शहर में भी मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई। जॾहिं त कारकुननि दिलबर पेचू फैज़ बोयो ममताज़ सीधी ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। मठियाणी में भी एसटीपी के सॾ ते शहर में शटर बंद हड़ताल करे कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिजावल ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि सिजावल मीरपुर बठोरो जाती शाहबंदर दड़ो झोक शरीफ ॿियनि इलाक़नि में मुकम्मल शटर बंद हड़ताल रही। दौड़ शहर में भी एसटीपी के मरकज़ी सॾ ते बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई। तलहार में भी सिंध जे सामूंडी बेटनि ते वफ़ाक़ जी वालाड़ ख़िलाफ़ एसटीपी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी हड़ताल वारे सॾ ते मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई। चंबड़ में भी बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ऐं गैरानी सदाती आर्डीनेंस ख़िलाफ़ मुकम्मल कारोबार बंद रहो। वारे में भी सिंध जे बेटनि ते सदाती आर्डीनेंस ज़रिए वफ़ाक़ जी वालाड़ ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते मुकम्मल शटर बंद हड़ताल रही। शहर जा मुख्य कारोबारी मरकज़ रेशम गली शाही बाजार अनाज मंडी समेत नंढा वॾा इलाक़ा बंद रहा। कारकुननि मज़हर छुटो गुलाम मुर्तज़ा अब्दुल नबी चांडे ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली पिणु कढी जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी प्रेस क्लब पहुती। ओड़ा कोटड़ी में भी ज़बरदस्ती दुकान बंदि कराइण जे इल्ज़ाम हेठि पुलिस एसटीपी अॻवाणी यूनिस होटे ऐं अमजद मस्तोई खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। जंहिं ते कारकुननि इरशाद पवर ऐं इब्राहिम खामणियो जी अॻवाणी में थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजनि खे ख़िताब कंदे अॻवाणनि जो चवणो त पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी जो क़याम न सिर्फ़ सूबाई ख़ुदमुख़्तारी पर सिंध जी वहदत ते हमिलो तोड़ कब्ज़े जी साज़िश सम्झूं था। हुननि चयो त वफ़ाक़ के आर्डीनेंस ज़रिए सिंध जे बेटनि ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। बेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध जी मिल्कियत रहंदा। होॾां एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी कामयाब हड़ताल ते सिंध जे अवाम जा थोरा महींदे चयो आहे त सिंधी माण्हुनि जो रज़ाकाराना कारोबार बंदि करे सदाती आर्डीनेंस खे रद्द करे क़ौमी ॿधी जो सबूत ॾिनो आहे। सदर चवणो त सदाती आर्डीनेंस वापसि न वठण ताईं संदनि जिदोजहद जारी रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk